22 सितंबर ते फर्द जुर्म लागू करण जो फैसलो करे वरतो। पीटीआई चेयरमैन जो जवाब रद्द। चीफ जस्टिस अतर मिनुल्ला चुआत अदालत इमरान खान के जवाब में मुतमईन नाहे। जेल वनी वधिक खतरनाक थी वेंदुसि, जिते वींदो आहियां खतरनाक थी वेंदो आहियां। पीटीआई चेयरमैन इमरान खान जो इस्लामाबाद में हाईकोर्ट में पेशी खां अॻु मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हुन अॼु ताईं एतिरी पुलिस नाहे ॾिठी। खेसि उन ते हैरत आहे। हू नथो चाहे त को ग़लति टिकर हली वञे। माफ़ी घुरण खां अॻु खेसि मुतीउल्ला जान खां एनओसी वठणी पवंदी। इमरान खान पाकिस्तान के कमजोर करण चाहे थो। इमरान खान सियासी फ़ाइदे लाइ तबाह थियल अमल जो फ़ाइदो वठे पियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कयल बयान में चयो आहे त आलमी मैगज़ीन इकोनॉमिस्ट असांजे मौक़िफ़ जी तस्दीक करे छॾी आहे। इकोनॉमिस्ट ॿिनि ख़बरुनि इमरान खान बाबति असांजे मौक़िफ़ जी तस्दीक कई आहे। इमरान बचायो बयानीअ जो मक़सद इदारनि ते दबाव विझण आहे। वफ़ाक़ी वज़ीर श्री रहमान समाजी राब्तनि जी वेबसाइट ते पंहिंजे पैगाम में चयो आहे त इमरान खान औरत जज के धमकियूं ॾिनियूं ऐं मशरूत माफ़ी बि न वरिती। लाडलो इदारनि ख़िलाफ़ ॻाल्हाए पाण खे कानून खां मथां सम्झे थो। इमरान खान पंहिंजे लफ़्ज़नि ते नाहे बीठो त माफ़ी घुरे। पीटीआई वारा जलसनि में मुसलसल आर्मी चीफ जी मुक़ररी जूं ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। आर्मी चीफ जी मुक़ररी बाबति पीटीआई जो बयानियूं अफ़सोस जोॻो आहे। वो पाकिस्तान की सालमियत से लड़ रहा है, वो पाकिस्तान के इदारों से लड़ रहा है। मैं समझता हूं कि इस सदी का अगर ज़हनी तौर पे कोई सबसे बड़ा हिटलर है तो वो इमरान खान है। वो चाहता है उसकी मर्जी से उसकी उंगली पे तमाम इदारे और उसके सरबराह नाचे। वो चाहता है कि वो बोले इदारा को सरबराह को उठ जाओ वो उठ जाए, वो चाहे बैठ जाए तो बैठ जाए। उसको चीफ इलेक्शन कमिश्नर अपनी मर्जी का चाहिए और अवाम खुद से देखे किसी चीफ इलेक्शन कमिश्नर के लिए उसने क्या कहा। वो क्या चाहता है, जुडिशरी उसको सारी साकिब निसार जैसी चाहिए कि हमारे फौज के सरबराह ऐसे जो सिर्फ उसकी बात माने। और वो क्या अब वो सर्टिफिकेट देगा कि कौन मुहिब वतन है और कोई मुहिब वतन नहीं है। टोटल गलाजत से भरा हुआ जिस शख्स का बैकग्राउंड। अब वो फैसला करेगा पाकिस्तान में कि मुहिब वतन कौन है और मुहिब वतन कौन नहीं है। पूरे मुल्क जो है इस वक्त सैलाब दरकान डूबे हुए लोगों को बचाने में लगे हुए, आप वहां पे सर्टिफिकेट बांट रहे हो बैठ के। शर्जील मेमन जी इमरान खान ते चीती तनकीद। इतलात के सूबाई वजीर शर्जील मेमन चयो आहे त पूरी क़ौम रिलीफ के कमन में लॻल आहे, पर हीअ नाच गाना ऐं डफेर पखेड़नि में पूरो आहे। इमरान खान पाकिस्तान जी सलामती सां विढ़ी रहियो आहे। हिन सदीअ जो ज़हनी तौर सभिनी खां वॾो हिटलर इमरान खान आहे। हुन मुल्क में हिकु शैतान मौजूद आहे। हिकु शैतान खां सवाइ पूरी क़ौम हिकु आहे। सोग बदिरां नाच गाना कराईंदड़ न सियासतदान ऐं न ई वरी इंसान आहे। मंछर ढंढ के ॾिनल कट कम न आया। पानी सिंधु नदी में वञण बदिरां उबतो वहण शुरू थी वियो। भानसेदाबाद ॿुॾण जो ख़तरो वधी वियो। सेवण तालके जूं 7 यूनियन काउंसिलूं ॿुॾी वयूं। 7 यूसी जा 500 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अची विया। 1.5 लख खां वधीक माण्हू मुतासिर। केतिरनि ई इलाइक़नि जा माण्हू ॿोॾ जे पाणी में फासी पिया। भानसेदाबाद, यूसी टल्ठी, यूसी बंबा ऐं यूसी शेख मां बि लॾपलाण शुरू थी वई। आरबीओडी खे ॻोठ करमपुर वटां घारो। यूसी चना जे ॻोठाणनि रेलवे ट्रैक खे कट ॾेई छॾियो। कंबर शेदात कोट खां मंछर ढंढ ताईं 150 किलोमीटरनि जो इलाइक़ो ढंढ जो ॾेख ॾियण लॻो।
खैरपुर नाथन शाह, वारह, सिजावल जूणेजो, मेहड़ ऐं जोही जा हज़ारे माण्हू अञा ताईं बोर्ड जे पाणी में फाथल। दवाउनि ऐं खाधे पीते जी शयुनि जी खोट पैदा थी वई। रेस्क्यू जूं कार्रवायूं जारी। रेलवे ट्रैक ते पाणी सबबि बुढ़ापुर ऐं खाणोड़ भरिसां ट्रेन जूं बोगियूं पटड़ी तां लही वयूं। कोशिश आहे त सेवण जियां भानसीदाबाद खे बोर्ड खां बचायूं, पर मंछर में लगातार चाड़ सबबि दबाव वधी रहियो आहे। LS बंद खे करमपुर वसां कट ॾींदासीं, जंहिं खां पोइ पाणी जो दबाव घटिजी वेंदो। मंछर जे पाणी सबबि 7 यूनियन काउंसिल्स मुतासिर थियूं आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सेवण जे दानिस्तर रेगुलेटर जे दौरे दौरान मीडिया सां ॻाल्हि ॿोल। भानसीदाबाद वेझो 8 ॼणा बोर्ड जे पाणी में लुड़ी विया। ॻोठ हाफ़िज़ अली नवाज़ सेहड़ोवासी 8 ॼणा बोर्ड जे पाणी में लुड़ी विया। लुड़ी वियल साबुन चांडियो जो लाश हथ 5 ॼणनि खे बचायो वियो। ॻोठाणनि पारां पंहिंजी मदद पाण तहत 2 ॼणनि जी ॻोल्हा जारी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि बोर्ड जी सूरत हाल ऐं मुतासिरनि जे मसइलनि बाबति इजलास। सिहत, खुराक, ज़राअत, बहाली, लाइव स्टॉक ऐं आबपाशी खातनि में सहकार सां कमु करण जी हिकमत अमली ते गौर वीचार। सिहत, इत्तलात, खुराक जा सूबाई वज़ीर, ज़राअत, कानून, बहाली बाबति सलाहकारनि, चीफ सेक्रेटरी, फौज ऐं इंजीनियरिंग कॉस्ट जे अमलदारनि इजलास में शिरकत कई। इजलास में ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त खुराक जे इंतज़ामनि, मुतासिरनि खे रेस्क्यू करण, सार संभाल, सिहत ऐं पाणी जे निकाल सां लाॻापियल इदारा गॾिजी कमु कनि। समूरनि इदारनि में सहकार जो मैकेनिज़म जोड़ण लाइ इजलास को ठाहियो वियो आहे। समूरनि इदारनि खे पंहिंजो कमु तेज़ करणो आहे त जीअं बोर्ड जी सूरत हाल खे मुंहुं ॾेई उन मां निकिरी सघिजे। ईंदड़ कुझु कलाकनि में बोर्ड हेठि आयल इलाइक़नि में पाणी जी सतह में कुझु इंच लाथ ईंदी। लाथ खां पोइ LS बंद खे कटणी मंछर जो पाणी दरिया में छॾियो वेंदो। 15 खां 20 ॾींहनि में पाणी नेकाल थी वेंदो। इत्तलात खाते जे सूबाई वज़ीर शर्जील मेमण चयो आहे त सिंध हुकूमत ऐं समूरा इदारा गॾियल तौर ते रिलीफ जो कमु करे रहिया आहिनि। आबपाशी खाते जी कोशिश आहे त पाणी खे जल्द नेकाल कजे। हिन वक़्तु कशमोर, जेकबाबाद में हालतूं बहितर थी रहियूं आहिनि। कंबर में बि पाणी जी लात शुरू थी वई आहे। RBOD ऐं LBOD तां वही रहिया आहिनि। रोहिड़ी केनाल बि तार आहे। वॾे वज़ीर जानवरनि जो चारो बि ख़रीद करण जी हिदायत कई आहे। जानवरनि खे मंछर खां बचाइण ज़रूरी आहे। उन्हनि लाइ बि मच्छरदानियूं ख़रीद कयूं वञनि। मासूम ॿारनि लाइ रोज़ानो 15 लख खुराक जा साशे पैक ख़रीद करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिंधूअ में गुडू ऐं सखर बैराज वटि पाणी में लात, कोटड़ी वटि वॾे दर्जे जी ॿोॾ बरक़रार। वॾे वज़ीर जे सदारत हेठि इजलास में इंजीनियरिंग कॉरस जे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो आहे त गुडू वटि मथाऊं वहिकिरो 1,93,300 क्यूसेक ऐं हेठाऊं वहिकिरो 1,85,835 क्यूसेक आहे। सखर बैराज वटि मथाऊं वहिकिरो 2,73,000 क्यूसेक ऐं हेठाऊं वहिकिरो 2,73,416 क्यूसेक आहे। कोटड़ी बैराज वटि मथाऊं वहिकिरो 6,04,099 क्यूसेक ऐं हेठाऊं वहिकिरो 5,83,882 क्यूसेक आहे। गॾियल क़ौमनि जो सेक्रेटरी जनरल 2 ॾींहनि जे दौरे ते सुभाणे पाकिस्तान पहुचंदो। एंटोनियो गुतेरेस बोर्ड मुतासिर इलाइक़नि जो दौरो कंदो। गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल न्यूयॉर्क में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त पाकिस्तान जे दौरे दौरान हू आलमी बिरादरी खे वॾे पैमाने ते इमदाद जी अपील कंदो। बोर्ड सबबि पाकिस्तान जो 3हों हिसो मुतासिर थियो आहे। आलमी बिरादरी खे मुश्किल में फाथल माण्हुनि सां यकजहती जो इज़हार करणु घुर्जे। गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल परॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं इत्तेहादी हुकूमत जे ॿियनि अॻवाननि सां मुलाक़ातूं कंदो।
सिंध अंदर ॿोॾ खां पोइ पैदा थियल बीमारियुनि सबबि ॿारनि समेत 8 ॼणा हयातियूं विञाए वेठा। वारह वेझो ॿोॾ मुतासिर कुटुंब जे 2 ॿारनि 5 वरह जी राहिला ऐं 6 सालनि जो इरफान गुरगेज बीमारी विघे दम ॾेई छॾियो। अहमदपुर ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में गैस्ट्रो जी बीमारी सबबि 35 वरह जे मोहम्मद शेख ऐं मज़हरुद्दीन शेख फौत थी विया। शहदाद कोट भरिसां ॻोठ हाजी मोहम्मद खोसो में मलेरिया सबबि 7 वरह जी मासूम नीगरी फातिमा साह ॾेई छॾियो। दादू जी रिलीफ कैंप में केन शाहवासी शमन बबर गैस्ट्रो विघे फौत। जोहीवासी नौजवान सोज़ अली लिगारी ऐं ॻोठ नबन खान जो रहवासी मुमताज उर्फ भुट्टो गैस्ट्रो सबबि हयातियूं विञाए वेठा। दोदापुर भरिसां गैस्ट्रो सबबि ॻोठ सादुल्ला जखरोवासी 4 वरह जो नीगर खलीलुर रहमान ऐं ॻोठ जाफराबाद बुलेदी जो रहवासी मेहू बुलेदी फौत थी विया। सिंधु दरिया में चाड़ सबबि ठठे ऐं सिजावल जे बचाबंदनि ते दबाव वधी वियो। कच्चे वारा इलाइक़ा पाणी हेठि, दौला दरिया खान पुल वटि पाणी। घोड़ाबारी जो कचो बि बुॾी वियो। ज़मींदारी बंदि टुटण खां पोइ पाणी लिंक बंदि, पीबी ऐं सूंदा हिलाया बंदि तरफ़ वधण लॻो। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जी सऊदी बचाव वारे वज़ारत जे ट्रांसफॉर्मेशन मैनेजमेंट ऑफिस जे सीओ डॉक्टर सुमेर बिन अब्दुल अज़ीज़ सां मुलाक़ात। गॾियल दिलचस्पी, दिफ़ाई सहकार ऐं सिक्योरिटी सूरत हाल ते ॻाल्हियूं। जनरल कमर जावेद बाजवा चयो आहे त पाकिस्तान सऊदी अरब सां तारीख़ी ऐं बिरादरी वारनि लाॻापनि खे अहमियत ॾिए थो ऐं ॿिन्ही मुल्कनि में लाॻापनि खे क़दुर जी निगाह सां ॾिसे थो। डॉक्टर सुमेर बिन अब्दुल अज़ीज़ पारां पाकिस्तान जे दिफ़ाई सलाहियत जो एतिराफ़, दिफ़ाई ऐं सलामती वारनि शोबनि में सहकार वधाइण ऐं ॿोॾ सबबि थियल नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार। कराची जी अदालत क़त्ल केस में सज़ा ख़िलाफ़ MQM अॻवान आमिर खान ऐं आफ़ाक़ अहमद जी अपील मंज़ूर करे वरिती। अदालत 12 सालनि खां पोइ आमिर खान ऐं आफ़ाक़ अहमद जी सज़ा कलअदम करार ॾेई छॾी। अदालत उमर कैद जी सज़ा ख़िलाफ़ MQM अॻवाननि जूं अपीलूं मंज़ूर करे वरितियूं। पुलिस मूजिबि MQM अॻवान आमिर खान ऐं आफ़ाक़ अहमद ते मोहम्मद फारूक खे क़त्ल करण जो इल्ज़ाम हो। भिरा रोड वेझो 2 ॿारड़ा बरसाती पाणी में बुॾी हयातियूं विञाए वेठा। ॻोठ अब्दुल्ला बिरोही वासी मुज़मिल ऐं मुदसिर बरसाती पाणी में बुॾी फौत थी विया। फौत थियलनि जा मढ़ पाणी मां गुज़ारे क़ब्रिस्तान पहुचाया विया। ऐं नाले वारो तालीमी माहिर ऐं समाजी अॻवान हुनेद लाखाणी लाॾाणो करे वियो। हुनेद लाखाणी डेंगी में मुब्तला हुजण सबबि गुज़िरियल राति खां वेंटिलेटर ते हो। वॾे वज़ीर पारां हुनेद लाखाणी जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार।